पुलिस ऐं सरकारी अमलदार वठी वञी पहिरियां ई त शाह ज़मान खां आलिया जी बाह वापसि वठंदासीं, पर हाणे सरदार शाह ज़मान खे सब हिसाब किताब ॾियणा पवंदा। असां जल्द दरजा ज़मींदार पुलिस ऐं सरकारी अमलदार वठी वञी पहिरियां ई त शाह ज़मान खां आलिया जी बाह वापसि वठंदासीं। बाबा साईं, आलिया में कहिड़ा सुरखाब जा पर लॻल आहिनि जो तव्हां एतिरनि मोज़िज़ माण्हुनि खे तकलीफ़ पिया ॾियो ऐं हक़ हिसाब ईअं न आहिनि मिलंदा। बाबा साईं छो बहादुर खान, आलिया मुंहिंजी इज़त आहे, मुंहिंजी निकाह ॿधी ज़ाल आहे। चमो तुंहिंजा इहे जुमला मूं 1000 दफ़ा ॿुधा आहिनि। यार घटि में घटि तव्हां पंहिंजो पाण में त न विढ़ो। आलिया जी वापसी माना शाह ज़मान जे अना जो कोट किरी पवंदो। आहिस्ते आहिस्ते इन्हे शाह ज़मान खे मां पंहिंजनि कदमनि में झुकाईंदुसि। कैसे? इहो तव्हां ज़बरदस्त फ़ैसिलो कयो आहे। छिके रखो सरदार शाह ज़मान खे। बाबा साईं, सरदार शाह ज़मान ते असांजा अलाए केतिरा पलांद रहियल आहिनि। तव्हां ते हमिलो थियो, मूं ते हमिलो थियो, रोज़ असांजे ॻोठ ते हमला पिया था थियनि ऐं तव्हां 4 चङा वठी सरदार शाह ज़मान ॾे इंत करण लाइ पिया वञो त असांखे आलिया वापसि ॾे। न बाबा साईं न, मां इन फ़ैसिले जी हिमायत न कंदुसि। बहादुर खान, या त हुआ था जंग त पोइ शुरू थींदी जॾहिं सरदार शाह ज़मान दरजे ज़मींदारनि खे ख़ाली हथे वापसि कंदो ऐं पोइ दरजा ज़मींदार सभु मुंहिंजी हिमायत कंदा ऐं मां सरदार शाह ज़मान जे ख़िलाफ़ वॾो महाज़ खड़ो कंदुसि। हिंदुस्तान लामारो ई हिकिड़ो ख़तम। अदी ईअं घूरे छा थी ॾिसी? ॾिसां पई त तो में को शर्म हया जो
नंढो ॿार हुस, हाण मां जवान थी वियो आहियां। हाण जेकर मूं ॾे हथ कई न तई हथ भञी छॾींदो साईं। न त मुड़ुस त फॾो, न त गप जो गुॾो। ॾियो हाल अहवाल कीअं अचण थियो आहे? सरदार साहब, अवां जे लाइ मशहूरत तव्हां कोल जा सचा वाइदे जा पका माण्हू आहियो। दरिया ख़ान असां सभिनीनि खे इन करे वठी आयो आहे तव्हांखे वाइदो यादि ॾियारियूं जेको तव्हां दरिया ख़ान सां कयो हो। कहिड़ो वाइदो? सरदार साहब, अवां दरिया ख़ान खे छोकिरियो संग खून चटी में ॾिनो। मूंखे पंहिंजा सभु वाइदा यादि आहिनि, पर शायदि दरिया ख़ान पंहिंजा वाइदा विसारे वेठो आहे। मूं पाण छोकिरी आलिया जो संग इन दरिया ख़ान जे हवाले कयो हो। दरिया ख़ान आलिया जो निकाह शमूअ सां करायो ऐं उन खां पोइ शमू आलिया पाण वापसि करे वियो। असां छोकिरी आलिया न दरिया ख़ान को खसी न आहे, साम्हूं वेठो अथव, पुछी सघो था तव्हां हिन खां। बराबरि सरदार साईं, पर असां सभु अवां वटि हली आया आहियूं। असांजी इज़त रखो, छोकिरी वापसि कयो। अवां लाइ मूंखे लख इज़तूं आहिनि, पर छोकिरी आलिया का रिढ ऐं बकरी न आहे जो जंहिं वक़्तु चाहे जहिड़े वक़्तु चाहे ही दरिया ख़ान उन नियाणीअ खे वठी वञे। दरिया ख़ान जो हाणे आलिया ते को बि हक़ न आहे। इन्हीअ करे मां तव्हांखे चवां थो, हिन दरिया ख़ान खे चओ त आलिया खे तलाक ॾियारे ऐं उनखे आज़ादु कराए। बसि सरदार साहब, असां अवां वटि हली आया आहियूं, असांजो मान रखो। दरिया ख़ान खे छोकिरी जी बाह वापसि ॾियो, अॻियूं ॻाल्हियूं विसारे छॾियो। हिकु तरफ़ तूं मूंखे पंहिंजा पुराणा वाइदा थो यादि ॾियारी ऐं ॿिए तरफ़ तो चई त पुराणियूं ॻाल्हियूं विसारे छॾियो। छो? मर्द जी ज़बान हिकु थींदी आहे, हिकु। ॿ ॿोलियूं न ॻाल्हाए, न ॻाल्हाए ॿ ॿोलियूं। हक़ ऐं सच जी ॻाल्हि कर वॾेरा, छो त ही सरदार शाह ज़मान कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहे। इन जो मतिलबु तव्हांजे दर तां हथे खाली मोटी वञो? हा, छो त हिन दर तां इंसाफ़ खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे मिलंदो। इन्हीअ करे औरत जी इज़त करणु सिखो, उनखे मान ॾियो। वेहो त ही पंहिंजो तॾो अथव, वञो त सिज वॾो अथव। सरदार साहब, हाणे असांखे इजाज़त आहे। सजण दुश्मन जो ख़ैर। शाह ज़मान, तुंहिंजी हर ॾाढाई तोखे भभी वई आहे। इन करे तो तर जे सभिनी चङनि खे इज़त न ॾिनी। हाणे दुनिया ॾिसंदी त मां तुंहिंजो कहिड़ो अशर थो कयां। शाह ज़मान ख़ान तोसां घटि न थींदी। बहादुर ख़ान मुंहिंजो नालो,
तव्हां छा था सम्झो त 4 चङा वठी सरदार शाहजमा वटि वेंदो तव्हांखे आलिया ॾेई छॾींदो? न न बहादुर खान न। सरदार शाहजमा गोलीअ जी ॿोलीअ खां सवाइ ॿी ॿोली न आहे सम्झंदो। गोलीअ जी ॿोली असांखे बि ॻाल्हाइण जी आहे शमा। हाणे असां न पर असांजूं बंदूकूं ॻाल्हाईंदियूं। हाणे जेकॾहिं सरदार शाहज़मान जो ग़रूर ऐं तकबर मिट्टी में न मिलायसि त मां बि दरिया खान जो पुट न आहियां। पोइ ईअं हाणे सरदार शाहजमा सां नए सिर जंग जी शुरूआत कंदासीं। पोइ आर या पार, न त मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। बाबा साईं मूंखे शहर न वञिणो आहे। दोस्त फोन पिया कनि। छो को ख़ासि कमु आहे छा? बाबा साईं कमु त तमामु ख़ासि आहे। ख़ैर त आहे न। बाबा साईं दोस्त जी शादी आहे, इन खां वधीक ॿियो को ख़ासि कमु थी सघे थो या? ठीकु आहे ठीकु आहे, पर 2-3 पार्टी गार्ड वठियो वञजांइ। न बाबा साईं, बॉडी गार्ड जी ज़रूरत न आहे, मां अकेलो वेंदुसि। बाबा ॾिस, दुश्मनियूं लॻियूं पियूं आहिनि, जेकॾहिं न को लामारो ॾेई वञे त पोइ। बाबा साईं तव्हां फ़िक्र न कयो, मां सिर्फ़ु तव्हांखे ॿुधायो आहे, ॿियो कंहिंखे बि ॿुधायो कोन अथऊं। ओचितो शहर लाइ निकिरी वेंदुसि। ख़्याल सां वञजांइ ऐं वक़्त ब वक़्त फोन कंदो रहिजांइ, ठीकु आहे? ॾिसजां वेठो बाबा साईं त मां शहरी शूटर वठी शाहज़मान जो कहिड़ो तो असर कयो। बाबा साईं मां रात जे पेट में ई शहर मां थी मोटी ईंदुसि। सुभाणे शाहज़मान जे ॻोठ में शहर जा शोधा चिंदा। बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन, पर अदा पलिया तूं छो मुंहिंजे फ़कीरनि वांगुरु फेराटनि में आहे? काॾे वियो हे भाई बसरा? बनीअ ते ॾिस। का ख़बर अथई? 7 ॻोठनि जा चङा मुड़ुस वठी आयो अथई दरिया खान शाहज़मान वटि। छो माफ़ी वठण आया अथसि छा? न पलिया खान, ॿुधो अथसि त आलिया जी बाह वठण आयो आहे। कंहिं बनी बशर में इहा ताक़त न आहे जो मुंहिंजी धीउ आलिया ॾांहुं मेरी अखि खणी ॾिसे, छो जो सरदार शाहज़मान वाइदे जो पको ऐं कौल जो सचो आहे। हू कॾहिं बि आलिया जो संग उन्हनि खे न ॾींदो। हाणे तकड़ कर वञो तूं भी वञी हाल अहवाल वठो आशम खां। जाथे अचई थो ताथे बीहजी थो वञे पियो, तकड़ो वञ। मां त पंहिंजे कम सां पियो वियुसि, हरू भरू अची रस्ते में बीठी आहियां। हाय हाय, हे कम सां पे वियो, मां हिन जो रस्तो रोकियो। पाण जाथे बि का चङड़े मुंहं सां माई थो ॾिसे त बीहजी थो वञे पियो, मां छो रोकींदी मां? चङो चङो, हाणे हुस्न जी राणी परे थी त मां वञा, हिनखे थी नज़र लॻे आहे बि हसीन ख़ूबसूरत परी। अलाह जो शान, हाणे हे कंगीअ जी बीमारी बि मूंखे थो मेहणा ॾे पियो। सुंढी मास जी अथई, सुका ॾांढा, अलाए छा थो पाण खे सम्झे। बसरा कटे हुजे जा त के मुंहिंजा फ़कीर फिरंदा था रहनि पिया, तॾहिं त सुंढी मास जी न चाढ़ी कई जत ते पुछड़ा। अलाए छा छा थो पियो ॻाल्हाए। हाणे मां वियसि कीअं घटि थी हेठि वियो, ख़ूबसूरत ॾेखार जे हथों घिटीअ में वञे थो त दुधड़ जा ठहियल। असलम, ओ असलम, असलम। जी अदी। हे वठ कपड़ा ऐं वञी जमाल खे ॾेई अच। अदी जमाल? हा, ऐं जमाल खे चइजांइ त ही पल्ले खान जो घर आहे,
के धोबीअ जो घर न आहे ऐं ॿीहर यादि रखे त हेॾा कपिड़ा न मोकिले। हा दी ईअं थो चवां छो थो असांजे घर कपिड़ा मोकिले। वठ कपिड़ा ऐं बिना देर जमाल खे ॾेई अच। मीरा केतिरा ढक ढकींदे भेनरनि जा वॾी सॾी आई को बिलो छो नथी करी भेनरनि जो। चाची अम्मा खां पोइ हिन घर जी वॾी तूं आहीं। बाबू त वियो आहे पोड़ो थी। हाणे असां टिनिनि भेनरुनि जो बार चाची हाशिम ऐं तव्हांजी कुलनि ते आहे। हाणे असांजे लाइ अव्हांखे ई फैसला करणा आहे। तुंहिंजो पीउ पलियो खान त पंहिंजो मट सानी कंहिंखे सम्झे ई कोन थो। हाणे तव्हां लाइ आसमान त रिश्ता त कोन आणींदसि। जमाल को आसमान ते कोन थो रहे। जेकॾहिं तूं चाची हाशिम खे चवंदीअ न त आलिया खे बि तलाक थी पवंदी। पोइ उन जे लाइ बि को सुठो रिश्तो ॾिसी वठंदासीं। चरी थी आई छा वॾी खे विहारे नंढियूं परणाईंदासीं छा। माण्हू छा चवंदा ऐं ने बसरा जणियूं त नक पटे वेंदियूं। चाची तव्हां मूंखे छॾे ॾियो। जेसिताईं मां पंहिंजे भेनरुनि जो को बंदोबस्त कोन कंदसि तेसिताईं पाण लाइ न सोचींदसि। इहो कमु मुंहिंजो आहे। जेकॾहिं मूंखे त तूं मोकल ॾी न त ॻोठ में 100 रिश्ता आहिनि। जेकॾहिं पंहिंजी हलाइणी अथव न त पोइ जीअं वणे तीअं कयो। चाची तोसां ॻाल्हाइण खां त बहितर आहे त मां वञी घर जो कमकार कयां। चङा ई चओ त छोकिरियुनि खे कावड़ थी लॻे ज़रीना करे त करे छा। केरु आयो हो केॾां पिया वञो। असां हिकु गैर सरकारी तंज़ीम जा माण्हू आहियूं। हिन ॻोठ में असां मोज़िज़ माण्हुनि सां मिलण आया आहियूं। त पोइ हेॾे होॾे काॾे था रुलंदा तो। मोज़िज़ माण्हूअ जो बंगलो पोइ ते आहे। तुंहिंजो बि नालो आहे मतिलब त मोज़िज़ माण्हुनि जी लिस्ट थी। माफ़ कयो हाशिम साहब असां नवां आहियूं शहरी माण्हू आहियूं। ॿाहिराड़ीअ जे अदाबनि खां असां वाक़ुफ़ न आहियूं। आईंदा असां बि सरदार शाह ज़मान खे सरदार सां ई चवंदासीं। हा ईअं इज़त सां सरदार साईं जो नालो वठो। ही शायदि दिलावर खान आहे। हा हा त ॿई मुंहिंजी टॉप लिस्ट ते आयो। बाबर साईं ॿाहिरि हिकिड़ा 2 शहरी आया आहिनि उहे तव्हां सां मिलणु चाहिनि। चङो ठीकु आहे मोकिलियो। खुदा बख्श महिमान जे लाइ मानी ऐं चांहि जो बंदोबस्तु कर। मानी तकलीफ़ न थियो सरदार साईं मानी खाई आया आहियूं। चङो भला मानी नथा खाइनि त भला चांहि जो बंदोबस्तु कर। हा बाबर साईं चांहि तयारु करे थो। हा ॿियो हाल अहवाल। मुंहिंजो नालो अमजद आहे ऐं हीअ नदीम आहे।
असां हिकु NGO गैर सरकारी तंज़ीम जा माण्हू आहियूं। असां हिते ख़ासि मक़सद जे लाइ आहियूं। कहिड़े मक़सद सां आया हो? सरदार साईं, असां हुन ॻोठनि में सर्वे करे रहिया आहियूं जिन ॻोठनि में मिठे पाणी जी सहूलियत न आहे। मिठे पाणीअ जी त सहूलियत ॻोठ में बि न आहे। इन करे सरदार साईं असां तव्हांजे ॻोठ में आया आहियूं। सरदार साईं, असां हिते घर घर में मिठो पाणी मुयसरु कंदासीं। हुन लाइ असां हिते सर्वे कंदासीं त मिठो पाणी किथां निकिरंदो ऐं कीअं पहुचाईंदो। ठीकु आहे, तव्हां पंहिंजे कम सां लॻी वञो। जेकॾहिं मुंहिंजी ज़रूरत पए त मां हाज़िर आहियां। सरदार साहब, हिकु त तव्हांजी इजाज़त जी ज़रूरत आहे ऐं ॿियो त असांखे रहण जे लाइ तव्हां ॿई ॼणा मुंहिंजे बंगले में बि रही सघो था। तव्हांखे मानी टुकुर बि मिलंदो रहंदो। मुंहिंजे माण्हुनि खे जेकॾहिं मिठो पाणी मिली वञे, मूंखे हद खां वधीक ख़ुशी थी। महिरबानी सरदार साईं। अॼु असां वापसि वेंदासीं। ॾींहं ॿिनि में असां मोटींदासीं। पोइ असांखे इजाज़त। अरे बाबा, वेहो त सही, चांहि त पी वञो। सरदार साईं, बेचकर मानी बि खाईंदासीं ऐं चांहि बि पीअंदासीं। ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी।